अॼु बाप दादा चवनि था 2:79 जा मावक आहिनि। संपूर्णता जी समीपता ही विश्व परिवर्तन जी घड़ी समीपता है। संपूर्णता जी समीपता ही विश्व परिवर्तन जी घड़ी जी समीपता है। उन ॾींहुं बाबा असांखे चयो न कि ब्रह्मा बाबा जो संकल्प थींदो परम धाम जो गेट खुलंदो। त उहो गेट कॾहिं खुलंदो जॾहिं असां मुख्य आत्मायूं तयारु थी वेंदियूं। अॼु बाप दादा चवनि था अॼु बाप दादा हर हिकु ॿार जी आदि अञा ताईं जी संगम युगी अलौकिक जन्म जी जनम पत्री ॾिसनि पिया। जॾहिं खां असां जनम वरितो आहे ऐं हाणे ताईं जी जनम पत्री बाप दादा ॾिसनि पिया। हर हिकु ॿार जे दिव्य जन्म वठंदे बाप दादा सां सर्व सां छा वाइदा कया आहिनि ऐं अञा ताईं कहिड़ा वाइदा ऐं कहिड़ी परसेंटेज में निभाया आहिनि। हिकु त बाप दादा ॾिठई कहिड़ा वाइदा कया आहिनि ऐं कहिड़ा वाइदा केतिरी परसेंटेज में असां निभायो आहे। वाइदो करणु ऐं निभाइणु हिन में केतिरो अंतर रहियो आहे व करिणो आहे ऐं निभाइणु समान आहे। वाइदो कयो आहे ऐं निभाइण में केतिरो अंतर आहे। हिकु त असां बाबा सां प्रॉमिस कंदा आहियूं, ॿियो हुन प्रॉमिस खे केतिरो पूरो कंदा आहियूं या असांखे करिणो आहे, अञा कयो न आहे अञा करिणो आहे। करणु ऐं निभाइणु समान आहे। जेको असां करूं था वाइदो जो असां कयो आहे ऐं असां करूं बि था त करणु ऐं निभाइणु करण सां गॾु निभाइणु समान आहे कि सिर्फ़ु वाइदो कंदा ई आहियूं निभाईंदा न आहियूं। ये जनम पत्री ॾिसनि पिया। हर वर्ष हर हिकु ॿार यथाशक्ति बाप जे सम्मुख वाइदा कंदा आहिनि अर्थात बाप सां प्रतिज्ञा कंदा आहिनि। बाबा सां हर वर्ष असां रोज़ ई प्रॉमिस कंदा रहंदा आहिनि। हाणे त कोई बि ग़लती थिए हाणे खां न कंदमि बाबा, हाणे खां न कंदमि त बि बाबा चयो छो जो इहा जनवरी जी मुरली आहे 2 जनवरी जी त विशेष माण्हू जनवरी जे समय बाबा सां वाइदा कंदा आहिनि कि बाबा हिन साल मां हीअं कंदमि। त बाबा चवनि था ॿार हर वर्ष यथाशक्ति बाप जे सम्मुख वाइदा कंदा आहिनि अर्थात बाप सां प्रतिज्ञा कंदा आहिनि। रिज़ल्ट में बाप दादा छा ॾिठई? प्रतिज्ञा कंदे समय ॾाढो उमंग उत्साह सां हिम्मत सां संकल्प वठंदा आहिनि। रिज़ल्ट में बाबा छा ॾिठई कि प्रतिज्ञा कंदे समय ॾाढो उमंग उत्साह सां हिम्मत सां संकल्प कंदा आहिनि। कुछ समय संकल्प के साकार में लाइण जो समस्याउनि जो सामनो करण जो शुभ भावना सां कल्याण जी कामनाउनि सां संपर्क में ईंदे सफलता मूर्त ठाहींदा आहिनि। भई असां जो प्रॉमिस कयो आहे न उहो सभु प्रॉमिस न पूरो करो हिन जे लाइ असांजी परीक्षायूं बि ईंदियूं आहिनि, विघ्न बि ईंदा आहिनि, समस्याऊं बि ईंदियूं आहिनि ताकी मां सुबुह जो जल्दी न उथी सघां। कोई न कोई रोज़ न ईंदो, कॾहिं कॾहिं ईंदो आहे, है न। त लेकिन बाबा चवनि था कि कुझु समय त ॿार छा कंदा आहिनि पंहिंजे वाइदे खे साकार में लाइण लाइ समस्याउनि जो सामनो कंदा आहिनि। शुभ भावना सां कल्याण जी कामना कंदे हुए संपर्क में ईंदे हुए सफलता प्राप्त कंदा आहिनि। परंतु हलदे कुछ समय खां पोइ
फुल अटेंशन जी बजाए सिर्फ़ु अटेंशन रहिजी वेंदो ऐं अटेंशन जे विच विच अटेंशन बदिली करे टेंशन थी वेंदो। अटेंशन ॾींदे ॾींदे अटेंशन जी जॻह छा अची वेंदो आहे, टेंशन। टेंशन जो रूप थी वेंदो आहे। त चेक करो ईअं थींदो आहे। भई असां बाबा सां वाइदो कयो आहे असां रोज़ु अमृत वेलो कंदासीं, त असां रोज़ु अमृत वेलो कंदासीं। त हाणे थोरो समय त पोइ माण्हू हले पोइ लेकिन रोज़ु रोज़ु राति जो सोचे करे सुम्हंदा आहिनि या सॼो ॾींहुं ईअं कंदा आहिनि कि जल्दी करो, पोइ राति जो जल्दी सुम्हंदासीं, पोइ अमृत वेलो कंदासीं, हीअं कंदासीं। पोइ कॾहिं कॾहिं धीरे धीरे उहा ॻाल्हि टेंशन में बदिली वेंदी आहे कि अरे कीअं मां अमृत वेलो उथंदमि कल्ह, अञा त एॾो लेट थी वियो आहे, एॾो थकिजी पई आहियां। त इहे त एग्ज़ाम्पल आहे। ॿिया बि वाइदा असां जो बाबा सां कंदा आहियूं त कंदे कंदे उहा टेंशन जो रूप त न अची वेंदो आहे कि जो असां चयो आहे। पहिरियों त ख़ुशी ख़ुशी सां शुरू कंदा आहिनि कि हा असां ईअं कंदा आहिनि, धीरे धीरे उहा ॻाल्हि टेंशन में बदिली वेंदी आहे। विजय असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। इहे समृद्ध संकल्प धीरे धीरे रूप परिवर्तन कंदा आहिनि, है न। लेकिन असांखे सदा यादि रखिणो आहे विजय असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। अब अमृत वेलो मां उथंदमि ई सही, मां त विजय ई आत्मा आहियां। इहा हर हिकु ॻाल्हि में असांखे यूज़ करिणो आहे। ज़रूरी न आहे कि इहे त विजय रतन त वॾी वॾी ॻाल्हियुनि जे लाइ न, पंहिंजी दिनचर्या में बि असां एक्यूरेट रहूं। असांजो हलणु चलणु खाइणु पीअणु इन में बि असां एक्यूरेट रहूं। संबंध संपर्क में बि असां ईंदे उहे एक्यूरेट रहूं। इन में बि त विजयी ठहिणो आहे न, धारणा मुहूर्त। त जन्म सिद्ध अधिकार जी बजाए कॾहिं कॾहिं बाप दादा जे अॻियां इहे बोल निकिरंदा आहिनि कि अधिकार ॾियो, शक्ति ॾियो। ये शब्द दो शब्द में बदिली वेंदो आहे। आयो ही, मां विजयी रतन आहियां ही, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां ही, हिन जे बदिले छा बदिली थी वेंदो शब्द, दो दो दो। मास्टर दाता वरदाता, दाता जी बजाए वठण वारो थी वेंदो आहे। इहा पुरुषारत जी स्टेज कॾहिं तीव्र पुरुषारत, कॾहिं पुरुषारत, कॾहिं हलचल, कॾहिं अचल, ईअं थी वेंदा आहिनि। हिन में हलंदा रहंदा आहिनि ऐं हलंदे हलंदे पोइ रुकी वेंदा आहिनि, है न। हिन में हलंदा रहंदा आहिनि पहिरियों त कि कॾहिं कीअं कॾहिं कीअं कॾहिं कीअं, पोइ छा थी वेंदो आहे, पोइ रुकी वेंदा आहिनि। बसि हाणे मूंखां नथो थिए। पहिरियों त उमंग उत्साह सां कंदा आहिनि, पोइ धीरे धीरे विघ्न परेशानी ईंदा आहिनि त टेंशन जे रूप में थी वेंदो आहे, कीअं कंदमि छा कंदमि। पोइ कंदे 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 पोइ हारजी वेंदा आहिनि, पोइ रुकी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे ताईं जी रिज़ल्ट में रास्ते जे नज़ारे में मंज़िल जी तरफ़ सां किनारो करे वठंदा आहिनि, है न। असां लक्ष्य छा कयो हुयो, असां जॾहिं बाबा सां प्रॉमिस कयो त असां बाबा खे प्रॉमिस, बाबा चईंदा आहिनि न, चलो केरु हथु उठायो, केरु हीअं कंदो, केरु क्रोध न कंदो। त पहिरियों त अटेंशन ॾींदा आहिनि कि हा मां क्रोध न कंदमि, त हीअं करां थी त हीअं क्रोध न ईंदो। पोइ धीरे धीरे उहा अटेंशन टेंशन में बदिली थी वेंदो आहे कि अरे बाप दादा त चए थी क्रोध न करिणो आहे, हाणे त हीअ ॻाल्हि ई अहिड़ी थी वई त कीअं मां कंदमि, मूंखे क्रोध अची वेंदो। पोइ हीअं टेंशन में बि ख़ुदि खे रोकदे संभालंदे पोइ कॾहिं कॾहिं हारजी वेंदा आहिनि त चईंदा आहिनि करे छॾियो, क्रोध करे छॾियो।
पोइ लेकिन असां प्रॉमिस छा कयो, असांजी मंज़िल छा आहे, असांखे क्रोध छो न करिणो आहे, छो जी असांखे दैवी गुण संपन्न ठहिणो आहे न। त पंहिंजे लक्ष्य खे यादि रखो न। इहे त क्रोध करण जे लाइ इहे त नज़ारा ईंदा वेंदा, असांखे उन्हनि ते ध्यानु न ॾियणो आहे। बसि मूंखे क्रोध न करिणो आहे, मूंखे सभु कुझु प्यार सां शुभकामना सां हलाइणो आहे। त ईअं करे पंहिंजे लक्ष्य खे साम्हूं रखो, रास्ते जे नज़ारे में मंज़िल सां किनारो न करो। हाणे ताईं बि अहिड़ा खेल ॾिसंदा रहंदा आहिनि बाबा, लेकिन इहे बि कईसि ताईं जो असां प्रॉमिस कई आहे। ईअं न चइणो आहे बाबा ॻाल्हि ई अहिड़ी हुई। ईअं थोरी चईंदासीं कि बाबा असां अगरि चऊं था कि मूंखे होॾे वञिणो आहे अॼु, है न, अगरि असां काॾे वञिणो आहे ज़रूरी आहे, त कीअं बि करे आंधी तूफ़ान ईंदो त बि कीअं बि करे अगरि रास्तो निकिरी सघंदो। अॼुकल्ह त ॾाढा साधन थी विया आहिनि, ऑनलाइन बि तव्हां उते पहुची सघंदा आहियो, है न। अगरि असां ऐं परमात्मा शक्ति ते असां विश्वास करूं न कि बाबा उहो कम ते हलणो आहे, त बाबा जो बि कमु आहे, उहो कमु ज़रूरी आहे। त अगरि असां सोचूं असांखे हुते अॼु इहे कमु करिणो ई आहे, त बाबा जी मदद सां विजयी रतन आया, निर्विघ्न आया, असां पहिरों खां ई अटेंशन रखूं, अभ्यास रखूं, त छा आंधी तूफ़ान ईंदो, सभु रुकी वेंदो न, ऐं असां विजयी रतन थी वेंदासीं। लेकिन बाबा छा कंदा आहिनि, ॿार छा कंदा आहिनि, मंज़िल जी जॻह नज़ारा ॾिसंदा आहिनि कि अरे बारिश पए थी, एॾी तूफ़ान पए थो, कीअं वेंदमि, कीअं थींदो। अरे जो असांखे शक्तियूं मिलियूं आहिनि, जो बाबा सां मदद मिलंदी आहे, उनखे यूज़ करो न। पहिरों खां ई संकल्प करो, अॼु मूंखे इहे कमु करिणो आहे, मां निर्विघ्न आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां, है न। अॼु अहिड़ी ॻाल्हि थियण वारी आहे, ईअं न चइणो आहे ॻाल्हि ई अहिड़ी हुई त क्रोध करे छॾियो, न, ॻाल्हि कहिड़ी बि हुजे न, इहे त असां खेल था खेॾूं, ॻाल्हि कहिड़ी बि हुजे। मां त बाबा सां प्रॉमिस कयो आहे न, चलो कंहिं कुझु बि ग़लती कई, उहो बि बाबा जो ॿार, ऐं ईअं ड्रामे में हुन ग़लती कई, उहा नूंद हुई, हाणे हुन त ग़लती कई, मां पंहिंजी प्रतिज्ञा छो तोड़ां। ये जॾहिं असां आत्मिक भाव सां ॾिसंदासीं न, तॾहिं असां करे सघंदासीं। अगरि असां सोचंदासीं न मुंहिंजे पुट ईअं कई, मुंहिंजी नुंहुं ईअं कई, मुंहिंजी धीअ, मुंहिंजे पति ईअं कई, हुननि जो जीवन ख़राबु थी वेंदो, इन करे मूंखे क्रोध करिणो पियो, उन्हनि खे डांटणो पियो। किथे तव्हांजा धीउ पुट पति माउ पीउ किथां आया, इहे त सभु आत्मायूं आहिनि न। उन्हनि ग़लती कई, अॼु अगरि तव्हां क्रोध न कंदव त छा उहो वापसि ग़लती न कंदा? ये श्योरिटी ॾियो था त क्रोध करो न। अगरि तव्हांजे क्रोध सां उहो माण्हू जो अवगुण ख़तमु थी वेंदो, उहो माण्हू अॼु खां उहो ग़लती न कंदो, त तव्हां श्योरिटी आहे त करो। जॾहिं हुनजी बि श्योरिटी न आहे, ऐं हुनजो कई मां अॼु क्रोध कंदमि त मां पंहिंजी प्रतिज्ञा खे तोड़ंदमि, त मां मुंहिंजे 21 जन्मनि जो वरसो गवाए छॾंदमि। ऐं हिकु बाप एॾो असांजो सचो बाप सां मां जेको प्रॉमिस कयो आहे, उहो हिन आत्मा जे लाइ तोड़ां, जो कि मुंहिंजी आहे बि न। हिन जन्म में भले मुंहिंजो माउ पीउ आहे, ॿिए जन्म में अलाए केरु हुजे न। जे माउ पीउ संबंधनि खे माण्हू एॾो करे थो, शरीर छॾण खां पोइ उहा आत्मा काॾे थी वञे, शरीर जली थो वञे, बसि मूर्तियूं यादियूं थी रहिजी वञनि, ऐं उहे असांखे कोई जीवन मुक्ति जी सदगति बि न ॾेई सघंदा आहिनि, है न। उन संबंधनि जे लाइ असां भॻवान सां जो पंहिंजो सचो पीउ आहे, उन सां जो मां प्रॉमिस कई आहे, उनखे तोड़े छॾां। ईअं वीचार करणो खपे। भई पंहिंजा असांजा भले ॿार संबंधी आहिनि, घर गृहस्थी में माण्हू आहिनि,
लेकिन ये भी त आत्मायूं आहिनि न, ये भी त हिन जन्म जा ई साथी आहिनि न, लेकिन उहो परमात्मा त असांजो जन्म जन्मांतर जो साथी आहे। अॼु माण्हू चईंदो न मां हीअं न कंदमि मुंहिंजो पति नाराज़ थी वेंदो, ऐं असांखे हीअं नथो लॻे कि मां हीअं कंदमि त मुंहिंजो परमात्मा पीउ मूंसां नाराज़ त न थींदो, पर त बि हिकु दाग़ त लॻी वेंदो न, हिकु उहो त थी वेंदी न। माण्हू ॾिसो दैहिक संबंधनि खे बचाइण लाइ, उन्हनि खे निभाइण लाइ, उन्हनि सां हलण लाइ माण्हू केॾो भॻवान सां बि प्रॉमिस तोड़े थो, भॻवान जी मत बि नथो मञे। न अरे मां इहे लहसुन प्याज छॾंदमि त मुंहिंजो त पति नाराज़ थी वेंदो, मूंखे त घर में ॿार नाराज़ थी वेंदा मूंसां। कई माण्हू अरे तव्हांखे भॻवानु चए थो, तव्हांजो असली पीउ चए थो त हुनजी नथा मञनि, मतिलबु वैल्यू न आहे न। बसि भॻवान खे माण्हू हिकु स्थान ते रखी करे बसि पूॼण लाइ ई आहे, पूजा पाठ करण लाइ, भोग लॻाइण लाइ, त खेल ई थी वियो। कोई भॻवान जो चयो मञे थो, चलो भक्ति मार्ग में बि माण्हू रामायण पढ़े थो त राम जीअं कोई जीवन जिए थो, गीता में लिखियलु आहे काम आहे शत्रु आहे, कोई काम विकार खे छॾे थो, त सिर्फ़ु दिखावे जे लाइ माण्हू भॻवान थो करे, अंदरि कोई उहो प्यार थोरी आहे भॻवान जे लाइ। उहो प्यार तॾहिं ईंदो जॾहिं असां हुनजो हर चयो मञंदासीं। अगरि असां भॻवान जो चयो नथा मञूं त मतिलबु दिखावो आहे, कोई भॻवान सां सचो प्यार न आहे। अॼु पंहिंजे पति जी, पंहिंजे ॿारनि जे चयो कीअं था मञनि माण्हू, पंहिंजे माउ पीउ जो चयो मञनि था न। पतो आहे ससुराल वारा मारदा आहिनि त बि माउ पीउ जो चयो मञी करे ससुराल में वेंदी आहे, मार खाईंदी आहे, वीचारी उते ई रही मरी वेंदी आहे, पर माउ पीउ जी आज्ञा भॻवान जी आज्ञा सम्झी करे हलंदी आहे, मुंहिंजे माउ पीउ जी इज़त न हली वञे। ऐं भॻवानु चए थो ख़ुदि खे बि दुख न ॾियो, उहो नथा ॿुधनि न। भॻवानु थोरी थो चए कि तव्हांखे पतो आहे उहा अहिड़ी जॻह आहे त उते वञण जो फ़ाइदो छा आहे। हा बराबरि भॻवानु चईंदो आहे सहन करो, लेकिन अगरि तव्हांखे नथो सहन थिए, तव्हां अंदरि ई अंदरि दुखी था थियो, भॻवानु चईंदो आहे सहन करो समायो, लेकिन भॻवानु इहे न चईंदो आहे दुखी थियो। इहे माण्हुनि ग़लति सोचे रखियो आहे न, भई माण्हू त झटि चईंदा आहिनि कि भॻवानु बि चईंदो आहे सहन कर, इन करे मां हलां थी, लेकिन भॻवानु साथ में इहे बि चईंदो आहे कि ख़ुदि खे दुख बि न ॾियो, मतिलबु कि मूंखे यादि करे हर ॻाल्हि खे समाए पॉज़िटिव सोचे शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे बि रहणो आहे। हीअं न भॻवान जो हिकु ई शब्द सां बाबा जो पकड़े रखो त बाबा चवनि था कि ॾिसो रिज़ल्ट में मां छा ॾिठो, ॿार कॾहिं कीअं खेल खेॾंदा रहनि, जीअं बचपन में बि ॿार खेल खेॾंदा रहंदा आहिनि न, माउ पीउ उन्हनि खे चए हीअं कर ॿुधंदा आहिनि न ॿुधंदा आहिनि, त ईअं ई असां ॿार बि ईअं कंदा आहियूं। बाप दादा बि हाणे नयो खेल ॾिसणु चाहींदा आहिनि त हिन नए वर्ष में हाणे अहिड़ो नयो खेल ॾेखारियो जंहिं खेल में हर दृश्य जो लक्ष्य सदा विजयी हुजे। हाणे ख़ुदि सां प्रॉमिस करो कि हर दृश्य में मां विजयी आत्मा थींदमि। असां विजयी आहियूं, विजयी रहंदासीं, अहिड़ो संकल्प सदा हर कर्म में प्रत्यक्ष ॾेखारे मिले। चाहे कोई धारणा बि करणी आहे न, हुन में बि असांखे हीअं संकल्प करिणो आहे कि मां विजयी आहियां, असांजे हर कर्म में विजयी। अमृत वेलो हिन समय मूंखे उथिणो आहे, मतिलबु उथिणो आहे, मां विजयी आत्मा आहियां। हिन समय मूंखे मुरली ॿुधणी आहे, मतिलबु ॿुधणी आहे, मां विजयी आत्मा आहियां। ईअं न होॾे फ़ोन अची वियो, उहो कमु अची वियो न। जंहिं समय असांजो मुरली जो टाइम आहे, सुबुह जो ईंदी आहे,
हाणे त डायरेक्ट बि ईंदी आहे। ॾिसो असां इहे ई सोचूं कि पहिरियों माण्हू खे वञिणो पवंदो हुयो त बहाना ठाहींदा हुआ। अॼु घर वेठे माण्हुनि खे ॿुधण लाइ मिले थी त बि बहाना। त इहा माया ई आहे न, ॿियो कुझु थोड़ी आहे। इहे ई त माया आहे, इहे ई त विघ्न आहिनि। त बाबा असांखे चवनि था ईअं ई धारणा मूर्त अॼु माण्हुनि खे हर सुविधा आहे। हर माण्हू अॼुकल्ह अलॻि अलॻि थो रहे, कोई कंहिंसां रहे थो। त बिना लहसुन प्याज जो तव्हां ख़ुदि ई अकेला आहियो, पंहिंजे लाइ ठाहे करे खाओ, कंहिंखे पतो थो लॻे न। ऐं वैसे बि बाक़ी ॻाल्हियूं मनवाइण लाइ माण्हू लड़ाई झगड़ो करे थो। त इहा धारणा लाइ भले असां लड़ाई झगड़ो न करूं, लेकिन हर हिकु अॼुकल्ह त हर हिकु इंडिपेंडेंट लाइफ थो जी, कोई कंहिंजी लाइफ में इंटरफेयर करे ई नथो। त बिना लहसुन प्याज जी बि असां खाई सघंदा आहियूं। ॿाहिरां जी बि रोटी न खाइण चाहियूं त उहो बि हलंदो आहे। कोई बि बहानो करे वठो। अॼुकल्ह त डॉक्टर चईंदा आहिनि इहे बि न खा, इहे बि न खा। तव्हां चई छॾियो मूंखे डॉक्टर मना कयो अथई, इहे लहसुन ऐं प्याज सां न मूंखे एलर्जी थी वई आहे, है न, मूंखे ॾाढी खुजली थींदी आहे, इहे दाग थी वेंदा आहिनि, इहे खाईंदी आहे न। ॿाहिरां जी रोटी खाईंदी न, मूंखे ईअं उल्टी जीअं ईंदी आहे, ओकारा जीअं ईंदा आहिनि। ॾाढी सहज असां इहे धारणा त अॼुकल्ह त माण्हू ॾाढो ईज़ी करे सघंदो आहे। पहिरियों त चलो वॾा माण्हू हूंदा हुया, अॼुकल्ह वॾनि जी कोई ॿुधे थो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि हर धारणा असां ॾाढी सहज करे सघंदा आहियूं। सिर्फ़ु असांखे हिमत खपे, असांजो संकल्प दृढ़ हुजणो खपे, असांजे हर कर्म में विजयी जो समान हुजणो खपे। जीअं कल्प पहिरियों जो चित्र आहे न, हर हिकु शक्ति सेना जे हथ में विजय जो झंडो लहराए पियो। अॼु ताईं भी तव्हां श्रेष्ठ आत्माउनि खे विजयी रतन जे रूप में दुनिया वारा सिमरण कंदा आहिनि ऐं पूजदा रहंदा आहिनि। पुरुषार्थ करण जो समय बि ॾाढो मिलियो। नंबरवार यथाशक्ति पुरुषार्थ बि कयो। हाणे छा करिणो आहे? हाणे पुरुषार्थ जे प्रत्यक्ष फल स्वरूप अर्थात सफलता स्वरूप ठही स्वयं बि हर कार्य में सफल रहो और सर्व आत्माउनि खे बि सफलता मूर्त जो वरदान ॾियो। खुदि बि जीवन में हाणे असांखे सफलता मूर्त रहणो आहे ऐं ॿियनि खे बि असांखे सफलता स्वरूप जो सफलता मूर्त जो वरदान ॾियणो आहे। कई माण्हू सोचंदा आहिनि कि मुंहिंजो त सुठो थिए, मां त करां, ॿिया करनि न करनि उहे ॼाणनि। लेकिन बाबा असांखे चवनि था कि तव्हांखे हाणे खुदि बि सदा सफलता स्वरूप रहणो आहे, हर कार्य में सफलता प्राप्त करणी आहे ऐं ॿियनि खे बि असांखे सफलता मूर्त जो वरदान ॾियणो। पुरुषार्थ स्वरूप जे बजाय वरदानी महादानी स्वरूप में रहो। हाणे असांजो पुरुषार्थ करण जो स्वरूप न हुजणो खपे। हाणे असांखे व्यर्थ खे समाप्त करण जे लाइ महिनत न करणी आहे, योग न लॻाइणो आहे। हाणे असां सदा ई व्यर्थ मुक्त आत्मा आहियूं। विकारी विकल्प संकल्पनि सां असांखे उन्हनि खे भॼाइण लाइ महिनत न करणी आहे। हाणे असां सदा ई संपूर्ण निर्विकारी आहियूं ई। हर विकार जी, हर बुराई जी, हर कमी कमज़ोरी जी अविद्या वारी आत्मा वापस मां संपूर्ण पवित्र आत्मा आया आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि ये भाषा हाणे परिवर्तन करो। बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे? पुरुषार्थ स्वरूप जे बजाय वरदानी महादानी स्वरूप में रहो, जंहिंसां स्वयं बि प्रत्यक्ष फल जो अनुभव कंदा ऐं अन्य आत्माउनि खे बि प्रत्यक्ष फल जे अधिकारी ठाहींदा।
हाणे भाषा परिवर्तन करो कि कंदासीं थी वेंदो न, हाणे 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 स्वरूप थी वञो। स्वभाव संस्कार भी परिवर्तन करो, स्वयं भी परिवर्तन करो। स्वभाव संस्कार सर्व आत्माउनि खे भी प्रत्यक्ष फल जे अधिकारी ठाहींदा। स्वभाव संस्कार सर्व आत्माउनि खे भी प्रत्यक्ष फल जो अधिकारी ठाहींदा। मतलब असांजा स्वभाव संस्कार परिवर्तन थी वेंदा न त सर्व आत्माउनि जे साम्हूं असां प्रत्यक्ष फल उन्हनि खे अनुभव कराईंदासीं कि हा भई ॾिसो हिननि में केॾो परिवर्तन आयो आहे। त जी साम्हूं जो साम्हूं ई माण्हुनि खे अनुभव थींदो कि हा इहे परिवर्तित आत्मायूं आहिनि, इहे परिवर्तन थी वयूं आहिनि कंहिंजी शक्ति सां, परमात्मा जी शक्ति सां। त जीअं असां प्रत्यक्ष फल हूंदासीं उन्हनि जे अॻियां। त बाबा चवनि था कि हाणे भाषा भी परिवर्तन करो। जीअं विश्व परिवर्तन जी घड़ी समीप अचे थी न, संपूर्णता जी समीपता ही विश्व परिवर्तन जी घड़ी जी समीपता आहे। बाबा असांखे चवनि था संपूर्णता जी समीपता ही विश्व परिवर्तन जी घड़ी जी समीपता आहे। हिन करे हाणे बीती सो बीती करे व्यर्थ जो खातो समाप्त करो, सदा समृद्ध जो खातो हर संकल्प में जमा करो। त छा करिणो आहे हाणे बीती खे बीती करे सभु हिकदमि मां नई आत्मा। अॼु बाबा जी न दुनिया ख़तमु न थींदी आहे, ईअं ई असां आत्मायूं बि ख़तमु न थींदियूं आहिनि। नई खां पुराणी, पुराणी खां नई थी नई, अर्थात सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम हूंदा आहियूं सतयुग में। पोइ कलयुग अंत ताईं कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी थी वेंदा आहियूं। है न, ॾिसो जॾहिं असां पंहिंजी मूर्तियुनि जे अॻियां उन्हनि जे अॻियां छा चईंदा आहियूं, तव्हां सर्वगुण संपन्न। ऐं हाणे जे स्वरूप खे असां पंहिंजे खे छा चईंदा आहियूं, भक्ति मार्ग में चईंदा हुआसीं न। त ॾिसो असांखे पतो न हुयो इहे असांजी मूर्तियूं आहिनि, असां उन्हनि जे अॻियां इहे छा था चऊं। त पहिरियों छा हुयासीं, हाणे छा आहियूं। ईअं ई बाबा चवनि था कि हाणे विश्व परिवर्तन जी घड़ी समीप भॼे थी। संपूर्णता जी समीपता ही विश्व परिवर्तन जी घड़ी के समीपता है। इन करे हाणे बीती सो बीती कर सब व्यर्थ के समाप्त करो, सदा समृद्ध जो खातो हर संकल्प में जमा करो। हाणे खां सदाकाल जे लाइ पंहिंजे खे ताज, तिलक ऐं तख़्तदारी अनुभव करो। असां वटि विश्व सेवा ज़िम्मेवारी जो ताज बि आहे, आत्मिक तिलक बि आहे ऐं मां ब्रुकुटी सिंघासन ते विराजमान तख़्त नशीन आत्मा, बाप दादा जे दिल तख़्त नशीन आत्मा आहियां। ये सदा सजे सजाए रहो, है न। असांखे सदा पंहिंजो सजो सजाए मूर्ति कहिड़ी रखणी आहे, पंहिंजे साम्हूं विश्व सेवादारी। मुंहिंजी आत्मा मां पूरे विश्व में किरनियूं थी वञनि। मां ब्रुकुटी सिंघासन ते विराजमान आत्मा, बाप दादा जी दिल तख़्त नशीन आत्मा। मुंहिंजे आत्मा द्वारा, मुंहिंजे आत्मा सां पूरे विश्व में लाइट माइट फैले थी। यही सेवा थी वई। ताज, तख़्त ऐं आत्मिक स्मृति जो तिलक त सदा ई रहे असांजो, है न। अनुभव करो तिलक जो मिटी वञे, अर्थात स्मृति सां हेठि अचनि। त बाबा चवनि था कि जल्दी जल्दी हाणे
संपन्न संपूर्ण थी वञो। बाबा चवनि था ताज तिलक ऐं तख़्तदारी अनुभव करो सदा। हाणे सदाकार जे लाइ पंहिंजे खे ताज तिलक ऐं तख़्तदारी अनुभव करो। तिलक जो मिटी वञणु अर्थात स्मृति सां हेठि अचणु। मां आत्मा आहियां इहे भुलिजी वञणु अर्थात स्मृति सां हेठि अचणु। त असांखे कॾहिं बि ईअं न करिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणु न भुलिजणो आहे। अगरि असां ख़ुदि खे आत्मा न सम्झंदासीं, हाणे त केॾो समय थी वियो है न। अगरि असां रोज़ बि सम्झो असां हफ़्तो भर बि अगरि ख़ुदि सां पको इहे व्रत रखी छॾियो कि मां आत्मा आहियां, इहे कमु थी करां, मां आत्मा हिन सां ॻाल्हायां थी, मां आत्मा ईअं थी करां, त बि असां में ॾाढो परिवर्तन अची वेंदो। छो जो अॼु जे समय थोरो बि पुरुषार्थ कयूं था न, उहो त संस्कार थो थी वञे। त हाणे मां आत्मा इहे बाबा जो ज्ञान ॿुधां थी, त बाबा चवनि था हाणे इहे ॻाल्हियूं सपने में बि समाप्त थी वञनि। दुनिया वारियूं व्यर्थ ॻाल्हियूं, अहिड़ो समाप्ति समारोह मनायो। विश्व सेवा में संकल्प वाणी ऐं कर्म में सां ॾींहुं राति सच्चा सेवादारी ठही संगठित रूप में सदा तत्पर थी वञो त विश्व सेवा में स्वयं की चढ़ती कला स्वतः थी वेंदी। स्वयं विश्व सेवा में सदा संकल्प वाणी ऐं कर्म में ॾींहुं राति सच्चा सेवादारी थी करे संगठित रूप में सदा तत्पर थी करे रहो। विश्व सेवा में पंहिंजे संकल्प वाणी ऐं कर्म, असांजे संकल्प में बि सदा बेहद सर्व जो कल्याण थिए। असांजी वाणी बि सर्व जे लाइ सुठी हुजणी खपे, कर्म बि सर्व खे गुण दान करण वारा हुजनि। अहिड़ा सच्चा सेवादारी ठही संगठित रूप में सदा तत्पर थी करे रहो त विश्व सेवा में स्वयं खे जी चढ़ती कला स्वतः थी वेंदी। पुण्य आत्मा ठही पुण्य जो फल प्राप्त कंदो। अगरि असां ईअं कंदासीं न त असां पुण्य आत्मा ठही करे पुण्य जो फल प्राप्त कंदासीं। सभिनि खां वॾो पुण्य जो कमु त इहो ई आहे न। त बाबा चवनि था भले तव्हां पंहिंजे घर गृहस्थी जो कमु करो। ॾिसो घर गृहस्थी में बि अगरि तव्हां पंहिंजे घर खे बाबा जो घर सम्झी करे सदा साफ़ सुथिरो रखंदव, बाबा जे ॿारनि इहे पंहिंजा न सम्झी करे बाबा जे ॿार सम्झी करे उन्हनि खे सदा सुठी रीति रोटी पाणी आदि असां अगरि उन्हनि खे ॾिनो, उन्हनि जी देखभाल कई, उन्हनि खे सेखारिणो आहे, आदि न ठाहिणो आहे। पंहिंजो मां छा हूंदी आहे, ॿार खे पंहिंजो चईंदी आहे इहे कपिड़ा बि हुनखे हथ में ॾियां, रोटी बि हथ में ॾियां, वीचारो कमु करे थो अचे, पढ़ी थो अचे, या पति जे लाइ त असां सभु कुझु भले उन्हनि खे करे ॾींदा आहियूं न, लेकिन छा थींदो आहे स्पेशली जो छोरा हूंदा आहिनि न, उहो माउ जे एॾा आदी थी वेंदा आहिनि। पोइ अगरि पत्नी ओड़ी न मिले त वीचारा भटकी वेंदा आहिनि। ऐं छोरी खे त शुरू खां ई सेखारींदा आहिनि पंहिंजा लटा खणणु, पंहिंजे ईअं करणु, वीचारी खे सूर बि हुजे कुझु बि हुजे त बि हुनखे करिणो पवंदो। त ईअं असांखे छोरनि खे बि शुरू खां ई तयारु करे रखिणो आहे। न त छा थींदो आहे कि शादी खां पोइ अगरि ओड़ी पत्नी न मिली, या सम्झो माउ बि शरीर छॾे छॾियईं, पत्नी बि शरीर छॾे छॾियईं ऐं पुरुष रहिजी वियो, त उहो वीचारो कुझु करे ई न सघंदो है न। त इहे सभु असां बि ग़लति कंदा आहियूं। इहा ममता बि ख़राबु हूंदी आहे न। त छोरियूं बि उहे ई कमु करनि थियूं अॼुकल्ह, त पढ़नि बि थियूं, कमु बि थी करनि। ऐं चलो छोरा जॾहिं पढ़ंदा आहिनि तॾहिं थोरी कुझु कमु कंदा आहिनि। त इहे जेके असां मेंटालिटी ठाहे रखी आहे न, इहे ग़लति ठाहे रखी आहे। छो जी अगरि छोरो शादी खां पोइ पत्नी सां न ठहियो ऐं माउ बि शरीर छॾे छॾियईं, त उहो हुनखे हुन समय ॾाढी तकलीफ़ थींदी आहे।
ऐं माउ खे बि शरीर छॾण खां पोइ ॾाढो दुख थींदो है न। त इहे असांखे पहिरों खां ई छोरनि खे बि सभु कमु ख़ुदि करो, भई रोटी पंहिंजे पाण ई खणो, इहे असांखे सेखारिणो आहे, इहे असांखे करिणो आहे। इहे बाबा जा ॿार आहिनि, बाबा जा ॿार आहिनि, हिन जो मतिलबु इहे न की असां सभु कुझु उन्हनि खे हथ में ॾियूं, न, सभु कमु ख़ुदि करणु सेखारिणो खपे। त बाबा चवनि था चलो तव्हां पंहिंजी घर गृहस्थी में ई रहंदे हुए तव्हां अगरि हीअं कर्म कयो न, बाबा जो घर सम्झी करे, बाबा जा ॿार सम्झी करे तव्हां हुते बि अगरि तत्पर रहियो, सुठी रीति कमु कंदव त तव्हांखे ॾिसी केॾा माण्हू सिखंदा, उहो वाइब्रेशन फैलंदो आहे न, ॾिसण वारा बि सिखंदा त असांजा वाइब्रेशन बि फैलंदा आहिनि दुनिया में। छो जे असां बाबा खे यादि करे कंदा आहियूं न, ऐं बाबा त विश्व जो पिता आहे, बाबा जी किरणियूं त पूरे विश्व में फैलंदियूं आहिनि। त असां बाबा खे यादि कंदासीं त जो कमु असां बाबा जी यादि में कंदासीं न, उहो पूरे विश्व में फैलंदो आहे कि हीअं करो हिन सिचुएशन में। त बाबा असांखे चवनि था हीअं ॾींहुं राति सदा सेवा में सेवाधारी ठही करे तत्पर रहो, तॾहिं असांजी बि चढ़ती कला थींदी ऐं दुनिया बि परिवर्तन थींदी। पुण्य आत्मा ठही पुण्य जो फल प्राप्त करो था न, सदा ईअं अनुभव कंदव कि असां पुण्य आत्मा ठही पुण्य जो फल प्राप्त था करूं। छो जे समय जी समीपता प्रमाण हर श्रेष्ठ कर्म जो फल सदा संतुष्टा जे रूप में वर्तमान और भविष्य ॿई ही काल में प्राप्त थींदो। समय जी समीपता प्रमाण हर श्रेष्ठ कर्म जो फल सदा संतुष्टा जे रूप में हाणे बि असांखे मिलंदो आहे ऐं भविष्य में बि मिलंदो। अगरि हाणे असां बाबा जी यादि में पुण्य कर्म कंदासीं न, त हुन जो फल छा मिलंदो असांखे, असां जीवन में सदा संतुष्ट रहंदासीं। असां वटि जो आहे, जेतिरो आहे, जीअं आहे, असां हुन में संतुष्ट रहंदासीं। अगरि असां जीवन में संतुष्ट रहूं था त सम्झो कि असां पुण्य कर्म करूं था, असांखे फल मिले थो। अगरि असां जीवन खे गहराई सां सोचूं न त ॾाढो सुठो जीवन, भले हिन समय दुख जास्ती आहिनि, लेकिन हुन में बि असां सोचंदासीं त कुझु न कुझु कल्याण ई आहे, तव्हांजो बि त ॿियनि जो बि कुझु न कुझु कल्याण समायल हूंदो आहे। असां जॾहिं हुनखे आत्मिक स्वरूप में सोचूं न त असांखे सम्झ में ईंदो आहे व्यर्थ जो बि ऐं समृद्ध जो बि ॿिन्ही कर्मनि जो फल लख गुणा प्राप्त थींदो। अगरि असां फालतू कर्म बि कंदासीं न त हुन सां असांजो नुक़सान बि लख गुणा थींदो। अगरि असां सुठो कर्म बि कंदासीं त हुन जो फल बि असांखे लख गुणा मिलंदो। ईअं मशीनरी हिलंदी रहंदी आहे। हाणे प्राप्ति जी मशीनरी तीव्र गति सां अनुभव कंदो। असां ॾिसूं ई था न, दुनिया में बि ॾिसूं था, ऐं स्वयं बि अगरि तव्हां थोरो बि पुरुषार्थ कंदव न त हिन समय प्राप्ति ज़्यादा थी थिए, हिन समय प्राप्ति ज़्यादा थी थिए। त बाबा चवनि था ऐं अगरि ग़लति कमु कंदासीं त हुनजो नुक़सान बि ज़्यादा थो थिए। त हिन करे लख गुणा जमा करण जो समय हाणे बाक़ी थोरो सो रहियो आहे। हाणे छा जमा थियणो आहे, जन्म जन्मांतर जी प्रालब्ध ठाहिणी आहे। इन जे लाइ विशेष छा करिणो आहे, सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं यादि रखो। हिकु, सदा पंहिंजे खे विशेष आत्मा सम्झी संकल्प ऐं कर्म करो कि मां विशेष आत्मा आहियां। ईअं जो बि संकल्प करो उहो करो, भई मां जो बि सोचंदमि उहो पूरे विश्व में फैलंदो। मां जो बि कमु भले ई घर में वेही करे, कंहिं बि शहर जे कंहिं कोने में वेही करे तव्हां कोई बाबा जी यादि में कर्म करो था न, उन जा वाइब्रेशन पूरे विश्व में फैलंदा आहिनि। त हर संकल्प, हर कर्म पंहिंजे खे विशेष आत्मा सम्झी करे करो और शुद्ध संकल्प दुनिया में फैलंदा रहंदा। तॾहिं असांजे परिवर्तन सां दुनिया परिवर्तन थींदी। बाबा चई न, स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन। उहो कीअं थींदो,
अॼु असां बाबा जी यादि में रही करे रोटी ठाहींदासीं न, त ॾाढी आत्माउनि खे बि मदद मिलंदी आहे कि उहा बि परमात्मा खे यादि, उन्हनि खे बि मदद मिलंदी आहे। असां हिते घर में बाबा खे यादि करे रोटी था ठाहियूं त बाबा जी शक्ति धरती ते ईंदी, त जे बि आत्मा खे मदद खपे, जे बि आत्मा खे कुझु बि अनुभव करणो आहे उहो थी वेंदो। त केॾी आत्माउनि खे फ़ाइदो थी वेंदो। त हिन करे बाबा चवनि था सदा ख़ुदि खे विशेष आत्मा सम्झी संकल्प ऐं कर्म करो। ॿी ॻाल्हि, सदा हर हिक जी विशेषता ॾिसो। बस हिकु इहे ई धुन लॻाए छॾो कि सभु शुद्ध आत्मायूं आहिनि, सभु विशेष आत्मायूं आहिनि। हर आत्मा में कोई न कोई विशेषता आहे ई सी। ॾिसो अॼु कोई असां चऊं ये कीड़े जो छा जीवन, अॼु जेका बि जीव जंतु जानवर हूंदा आहिनि, हर जानवर में बि विशेषता हूंदी है न। अॼु हिकु कीड़ो बि उनखां वॾो जेको कीड़ो हूंदो जो उनखे खाईंदो हूंदो, उनजे लाइ उहो भोजन या ॿी कोई विशेषता हूंदी असां न ॼाणंदा आहियूं। त बाबा चवनि था ॾिसो जीअं मनुष्य आत्मा में बि हर विशेषता हूंदी आहे। हर फल सब्जी में कोई न कोई विशेषता आहे। इन सां ईअं मिलंदो आहे, इन सां इन खाइण सां ईअं मिलंदो आहे, इहो खाइण सां इहो प्रोटीन, इहो न्यूट्रीन। त ईअं ई भले ई कोई तव्हांखे लॻे थो इहे ग़रीब माण्हू बि छा था करनि, लेकिन ग़रीब माण्हू वेही करे भॻवान जो नाम, कम से कम माण्हुनि खे भॻवान जो यादि त ॾियाराइनि था, रहम करणु त सेखारीनि था। ईअं त कोई माण्हू दया न करे, लेकिन कोई ग़रीब सड़क ते वेठो हूंदो, माण्हुनि खे उनजे लाइ दया त ईंदी, सभिनि खे न ईंदी, कंहिंखे त ईंदी। चलो उहा भॻवान जे नाम सां कुझु बि करनि था त माण्हू चवंदा आहिनि असां ग़रीबनि खे दान करे आयासीं, मतिलबु चलो भॻवान अर्थ जो बि हुयो असां उन्हनि खे दान कयो, त उहो जमा थी वेंदो आहे। पोइ असांखे उन रीति उन्हनि जी दुआयूं मिलंदियूं आहिनि। अॼु असां ग़रीब खे रोटी खाराई, उनजी दुआयूं मिलंदियूं आहिनि। दुआयुनि सां असांजे जीवन में बि उन्नति ईंदी आहे। त दुनिया में जेतिरो पाप वधे थो न, ओतिरो कई अहिड़ा रास्ता बि निकिरनि था जंहिंसां माण्हू थोरो सो पुण्य करे सघे। लेकिन असांखे त केॾो वॾो पुण्य जो कमु बाबा ॿुधाए अथई, डायरेक्ट परमात्मा सां मिलाइण जो कर्म करो। त बाबा चवनि था कि हाणे लख गुणा जमा करण जो साधन छा आहे? हिकु त सदा ख़ुदि खे विशेष आत्मा सम्झी हर संकल्प ऐं कर्म करो। ॿियो, हर हिक जी विशेषता खे ॾिसंदा वञो न, ऐं स्व परिवर्तन जो बि इहो ई साधन आहे। स्व परिवर्तन जो साथ विशेष ठाहिण जी, शुभ कल्याण जी कामना बि रखो। हर हिक आत्मा में विशेष आत्मा जी भावना रखो कि हीअ बि विशेष आत्मा आहे, ऐं उन्हनि जी मदद बि करो कि इहे थी बि वञे। ये शुभ कामना भी करो, शुभ कल्याण जी कामना करो। सदा हिकु ॻाल्हि जो अटेंशन रखो, जंहिं अवगुण व कमज़ोरी खे हर आत्मा छॾण जो पुरुषार्थ थी करे, अहिड़ी ॿिए द्वारा छॾण वारी चीज़ खे स्वयं कॾहिं धारण न करिणो आहे। ॿिए द्वारा फेंकी हुई चीज़ खे वठणु, इहे बि ईश्वरीय रॉयल्टी न आहे। केॾी गहरी ॻाल्हि आहे न। अगरि असां हिन ते बि पुरुषार्थ करूं, सम्झो कोई क्रोधी आहे, हाणे उहो ख़ुदि बि चाहे थो, ख़ुदि बि पंहिंजे क्रोध जे संस्कार सां, क्रोध जे अवगुण सां परेशान आहे, हुन विकार सां परेशान आहे। ऐं मां रोज़ु ॾिसां थी कि उहो क्रोध थो करे। मां रोज़ु ॿियनि खे बि ॿुधायां थी कि उहो ॾाढो क्रोधी आहे, हुनजो चिंतन बि थी करां, अरे हिन में केॾो क्रोध आहे न, वरी क्रोध न करो। त उहो छॾण थो चाहे, ऐं मां हुनजो चिंतन थी करां। मां हुनखे रोज़ु ॾिसां थी। कचिरे खे ॾिसणु सुठो ॻाल्हि हूंदो,
इहे बि ॻाल्हि असां अगरि सोचो असांखे अगरि कंहिंमें अवगुण नज़र अचे, सम्झो आसपास तव्हांजे कोई बि माण्हू आहे जंहिंजी कोई बुरी आदत असां रोज़ु ॾिसंदा आहियूं, है न, रोज़ु ॾिसूं बि था, ॿुधूं बि था, वर्णन बि था करूं, सोचूं बि था, त हुन वटि उहो कचिरो अथसि, त पंहिंजे घर में कोई कचिरो हूंदो आहे त असां हुनखे ॾिसंदा रहंदा आहियूं। कॾहिं कॾहिं सोचता आहियूं न, कोई चीज़ अहिड़ी ख़राबु हूंदी आहे, सोचते हैं ठीकु आहे कल्ह साफ़ु कंदासीं, कल्ह करे महीनो बीती वेंदो। ईअं ई आहे न, कंहिंजो बि अवगुण ॾेखारे में अचे थो न, सोचो चलो ठीकु थी वेंदो, बसि छा करूं, शुभ संकल्प ई करो, रोज़ रोज़ कचिरे खे ॾिसूं, पोइ हुनजी बदबू सूंघूं, अर्थात हुनजे बारे में वीचार करूं, पोइ हुनजे बारे में ॿियनि खे वर्णन करूं न। कोई कचिरो असांखे घर में नज़र ईंदो त असां चिल्लाईंदासीं थोरी कि तूं हिते छो आहे, वञ हितां, न, असांखे ई साफ़ु करिणो आहे न। त हीअं ई हर हिक में कोई न कोई अवगुण, विकार, बुराई, कमी, कमज़ोरी, कचिरो हूंदो आहे। हाणे आहे त छा करूं, हुनजे अवगुण जे कारण असांजे घर में बि परेशानी थी थिए, छा करूं, हुन में लड़ाई झगड़ो करूं, हुन सां घृणा नफ़रत करूं, कोई युक्ति रचो ताकि हुन जो आत्मा में जो कचिरो आहे जो उहो कढण बि नथी चाहे। कई अहिड़ा माण्हू जिद्दी हूंदा आहिनि कि उन्हनि जे अंदरि उहो अवगुण आहे, उहो गुण न आहे, ऐं असां हुनखे ॿुधायूं बि था, चऊं बि था, उहो मञे, उहा आत्मा मञे बि नथी, ऐं हुनजे रहण सां घर में प्रॉब्लम बि थिए थी। कोई त रास्तो हूंदो, है न, कोई त रास्तो हूंदो जो असां उनखे अपनाए करे ऐं ख़ुदि बि शांति हलंदासीं, उनखे बि हुन सां बि ठही रीति हलंदासीं। त इहे ई त पुरुषार्थ करिणो असांखे सॼो ॾींहुं। ज्ञान छा आहे, बाबा जो ज्ञान इहो ई आहे। सृष्टि चक्र जो ज्ञान त ॿुधी वठो, हाणे पंहिंजे अवगुण ऐं गुणनि खे धारण करण लाइ बाबा जो असांखे युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि, उहो सम्झी करे हलो। त बाबा चवनि था कि सदा ये ॻाल्हि अटेंशन रखो, जीअं अवगुण व कमज़ोरी खे हर आत्मा छॾण जो पुरुषार्थ थी करे, ईअं मां ॿिए द्वारा छॾण वारी चीज़ खे स्वयं कॾहिं धारण न करिणो। कॾहिं कॾहिं न किथे घृणा अची वेंदी आहे कि नथी ॿुधे, छा करूं असां, घृणा बि न करणी आहे, ॿियो ई हुन ते रहम करणो, वीचारी सम्झी नथी पाए, ॿियो ई हुन ते दया करो न। कोई आत्मायूं हूंदियूं आहिनि जेका सम्झंदा बि न आहिनि, छॾण त परे ॻाल्हि आहे, मञंदा ई न आहिनि कि मुंहिंजी ग़लती आहे। असां वेही सोचूं, तंहिंखां त वीचारी ते रहम करो, वीचारी खे सम्झ में अची वञे, परिवर्तन थी वञे, इहे ख़ुदि सां ई मन में पको कंदा करो, पोइ असांखे हुन सां घृणा नफ़रत बि न ईंदी, हुन सां असां परेशान बि न थींदासीं, मथो बि भारी न थींदा, न त ॿारनि सां, नूंहरनि सां, ससुनि सां, पुटनि सां, पति सां कोई अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू पुठियां ई पइजी वेंदा आहिनि, माण्हुनि जो मथो ई भारी थी वेंदो आहे। त वीचारो आहे न, ठीकु आहे, सम्झ में अची वेंदुसि, परिवर्तन थी वेंदो, हुनजो बि कल्याण थी वेंदो। पोइ हीअं सोचो न कि वरी हीअं कंदो, ॾिस मञे ई नथी, वीचारी सुधरी वेंदी न, कोई ॻाल्हि कोन्हे। ईअं ख़ुदि सां ई ख़ुदि जे मन खे ई चओ। त हिन सां छा थींदो आहे कि असां जीअं हुन ते रहम कयो, दया कयो, हुनजे लाइ शुभ भावना रखी, तव्हां में बि ॾाढो परिवर्तन अची वेंदो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे इहे असांखे पुरुषार्थ करिणो आहे, ॿिए द्वारा फेंकी हुई चीज़ खे वठण, ये ईश्वरीय रॉयल्टी न आहे। रॉयल आत्मा ॿिए जी बढ़िया चीज़ बि फेंकी हुई न वठंदा आहिनि। कोई रॉयल आत्मा हूंदी न, त हुनखे कोई बढ़िया चीज़ बि माण्हू रास्ते ते या किथे फिटी करे छॾे त बि हुनखे वठण जी इच्छा न थींदी, त उहो सदा भरपूर रहंदी आहे। इहे त अंदरि जा अवगुण गंदगी आहे, उनजी तरफ़ संकल्प में बि धारण करणु महापाप आहे।
त अहिड़े अवगुणनि खे संकल्प में बि धारण करणु महापाप। ॾिस माण्हू चईंदा आहिनि न असां पाप नथा करूं। बाबा जी ज्ञान जॾहिं ॿुधणु जॾहिं खां शुरू कयो आहे तॾहिं खां बाबा असांखे कहिड़े प्रकार जा पाप ॿुधाया अथई। माण्हू त सोचंदा आहिनि चोरी करणु पाप आहे, इहे सभु। के माण्हू खे चओ न क्रोध बि न कर, हीअं न, हुनखे मार न, उहे हिनखे बि पाप न सम्झंदा आहिनि। उहे चईंदा आहिनि असांजो फर्ज़ु आहे न, पाप छाजो थो करां, बिगड़ंदो त असांखे ई माण्हू चईंदा न, उहे हिनखे बि पाप न सम्झंदा आहिनि। त के चओ इहा काम विकार त महा वॾो पाप आहे, उहे हिनखे बि पाप न सम्झंदा। न इहे न कंदासीं त पोइ दुनिया कीअं वधंदी। ऐं बाबा त असांखे चईंदा आहिनि इहो वॾो पाप आहे, क्रोध असांजो वॾो शत्रु आहे। की माण्हू खे चओ लोभ न कर, इहो बि पाप। चईंदा कमायूं कीअं, त बाबा चए थो बराबरि कमाइण लाइ अगरि तव्हांखे पेट भरण लाइ लोभ करिणो थो पए, ठगी करणी थी पए त उहो करो, लेकिन हुन खां ज़्यादा अगरि असां लोभवश करूं था त इहे त पाप ई थी वियो न। ख़ुदि जा जेकी चीज़ असां साधारण रीति सां अगरि असांखे बिना पाप जे, बिना लोभ जे, बिना ठगी जे एतिरी कमाई थिए थी कि असां ख़ुदि जो पेट भरे सघूं, पंहिंजे परिवार वारनि खे सुठी रीति हलाए सघूं, उन खां जास्ती अगरि तव्हां कंदा हो त पाप ई थियो न। अॼु माण्हुनि वटि कंहिं वटि आहे न आहे, लेकिन असां पंहिंजा बैंक बैलेंस भरंदा वञूं, बराबरि माण्हू सोचंदो आहे फ्यूचर जे लाइ जमा करो, लेकिन फ्यूचर जे लाइ एॾो छा जमा करिणो कि ॿियो माण्हू खे रोटी ई न मिले खाइण लाइ। जेके अॼु रोटी खपे ऐं असां 20 सालनि जो फ्यूचर जे लाइ जमा करण लाइ सोचूं था, उन वीचारी जी त प्रॉब्लम थी वेंदी न। ऐं हाणे जे समय त ईअं न करणो खपे न। त ईअं ई बाबा चवनि था कि ॾिसो केॾा पाप आहिनि। बाबा चए थो ॿिए जा अवगुण बि ॾिसी करे धारण करणु, संकल्प में बि लाइण कि इहे क्रोधी आहे, मतिलबु मन में रखणु। हिकु नॉलेज जे रीति तव्हांखे पतो हुजे कि हा हिन जे मथां इहो अवगुण हावी थी वेंदो न। कोई माण्हू चवंदा न हिन जे मथां इहो ग्रह भारी आहे, इहा समय भारी आहे। ईअं ई कंहिंखे कोई माण्हू न कंहिंमें कोई अवगुण भारी हूंदो आहे, मतिलबु उहा अवगुण उनखे सताईंदो आहे, उहो घड़ी उहो अवगुण उन में अची वेंदो आहे। ये भी बीमारी थी वई, कंहिंखे थोरो बि कुझु मौसम चेंज थिए त झटि गलो ख़राबु थी वेंदो। ईअं ई कंहिंमें झटि छा थो अची वञे, कंहिंमें झटि छा थो अची वञे अवगुण। त असांखे मन में बि रखणु इहो बि पाप आहे। हुन जे लाइ उहो जॾहिं बि कोई माण्हू असांजे साम्हूं अचे न, बसि तव्हां इहो अभ्यास करो कि असांखे इहे ई संकल्प अचे कि हीअ ॾाढी सुठी आत्मा, इहा पुरुषार्थ कर। कल्ह हुन छा कई, हुन असांजी ग्लानी कई, निंदा कई, मूंखे कुझु पतो न आहे कि इहा ॾाढी सुठी आत्मा आहे बसि, है न। पोइ उन अनुसार तव्हां हुन सां संबंध निभायो। त इहे जीअं असां हुन जी ॻाल्हियूं मन में न रखी। सम्झो तव्हांजो ॿारु आहे, रोज़ु हिकु ई ग़लती कंदो, स्कूल मां ईंदो, ॿाहिरां ईंदो, रोज़ु हिकु ई ग़लती कंदो आहे, जंहिंजे कारण तव्हांखे रोज़ु चइणो पवंदो। लेकिन असांखे उन जी ग़लती खे मन में न रखी, इहा ॾाढी सुठी आत्मा आहे बसि, उहो रोज़ु ईअं कंदो आहे, मूंखे पतो न आहे, इहा ॾाढी सुठी आत्मा आहे बसि। ऐं वरी उहा अची करे न त ठीकु आहे, सुधरी वेंदो। एतिरो असांखे सहन करिणो आहे, एतिरो असांखे समाइणो आहे, तॾहिं त असां इष्ट देव ठहींदासीं न। जॾहिं कंहिंजी ग़लतियुनि खे असां सहन करे, समाए करे शुभ भावना ॾींदा आहियूं न, उहा स्थिति ॾाढी सुठी हूंदी आहे। तव्हां करे ॾिसो, भले अंदरि लॻंदो आहे कि असां कीअं मरूं था जीअं त, लेकिन बाबा सां गॾु कंदा आहियूं न,
कॾहिं कॾहिं माण्हुनि खे लॻंदो बि आहे कि असांखे झुकणो थो पए। इहे झुकणो न आहे, ये स्वयं के परिवर्तन करण जो साधन आहे। हाणे जे समय में ईअं ई कार्य कंदा तॾहिं ई तव्हां सुख शांति ख़ुशी सां रहंदा, न त अॼुकल्ह उहो अवगुणधारी आत्मा बि पंहिंजी ज़िद ते अड़ी आहे, रोज़ु उहो कमु जानबूझ के बि कंदी, तव्हांखे चिड़ाइण लाइ बि कंदी। तव्हांजो ॿार ई छो न हुजे, न ॿियो कोई न, तव्हांजो ॿार, जंहिंखे तव्हां पंहिंजो ॿार चईंदा न, अर्थात उहो आत्मा रोज़ु तव्हांखे चिड़ाइण लाइ, तव्हांखे डिस्टर्ब करण लाइ रोज़ु जानबूझ के बि कंदी। लेकिन त बि उहो बि असांजो टेस्ट थी वठे। उहो बि जीअं बाबा जो लेफ्ट हैंड आहे, उहो बि बाबा जो लेफ्ट हैंड आहे। तव्हां जेतिरो बाबा सां प्रॉमिस कंदव, बाबा मां चिड़दमि न, गुस्सो न कंदमि, मां हीअं न कंदमि, ओतिरो कोई न कोई आत्मा निमित ठही करे तव्हांखे गुस्सो ॾियाराइण जी कोशिशि ज़रूरु कंदी। जेसि ताईं तव्हां हिकदमि गुस्से जे संस्कार जी अविद्या थी वेंदी न जॾहिं तव्हांखे, तेसि ताईं उहा असांखे डिस्टर्ब करणु ईंदी, असांखे चिड़ाइणु ईंदी। लेकिन असांखे छा करिणो आहे, असांखे पंहिंजी जो असां गुण धारण करण लाइ बाबा सां प्रतिज्ञा कई आहे उहो यादि रखणी आहे। त हिन सां असां में सहन शक्ति बि वधंदी, समाइण जी शक्ति बि वधंदी, शुभ भावना शुभकामना ॾियण जी बि शक्ति वधंदी आहे। ॾाढी सारी व्यर्थ संकल्प बि ख़तमु थी वेंदा आहिनि, असांखे ॾाढो फ़ाइदो थींदो आहे। त हिन रीति असांखे छा करिणो आहे, कंहिंजी बि कमज़ोरी व अवगुण खे ॾिसण जो नेत्र सदा जे लाइ बंदि करे छॾियो। सभु सुठी आत्माऊं आहिनि। तव्हांखे पतो आहे, असां टीवी में न्यूज़ ॾिसंदा आहियूं, हिन आत्मा खून कयो अथई, है न, उहो वापसि अगरि टीवी में साम्हूं अचे त असांखे नज़र अचे भई असां न्यूज़ ॾिसूं त हिन खून कयो अथई। हीअ त ॾाढी सुठी आत्मा आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, इहा बि पंहिंजे हिन अवगुण सां मुक्त थी वेंदी। छा कयूं, कई त कई उन समय उहा अवगुण, उहा दुश्मनी उनजे मथां हावी पइजी वई। न माण्हू एॾो गंदो कमु कंदा आहिनि ॿारनि सां, जेको बि कंदा आहिनि उन्हनि सभु उन्हनि जे मथां उहो विकार हावी थी वेंदो। उहा आत्मा कमज़ोर आहे, उहा आत्मा कमज़ोर आहे, उहो विकार हुनजे मथां हावी थी वेंदो आहे, जो हुनखे नज़र ई न ईंदो आहे हीअ मुंहिंजी माउ आहे, धीउ आहे, नंढी आहे, वॾी आहे। उहा विकार जे वश थी करे ग़लति कमु करे छॾंदो आहे। त असां त समझदार आहियूं न, त हिन करे बाबा चवनि था सदा ॿियनि जी कमज़ोरी व अवगुण खे ॾिसण जो नेत्र बंदि करो, सदा यादि रखो सभु सुठी आत्माऊं। त बाबा हाणे असांखे चवनि था कि कंहिंजी बि कमज़ोरी व अवगुण खे ॾिसण जो नेत्र सदा बंदि रखो, धारण न करो, वर्णन न करो। जॾहिं असांजे चित्रनि जी बि भक्त महिमा कंदा आहिनि, हर अंग जी महिमा कंदा आहिनि, कृति गायन कंदा आहिनि, कीर्तन कंदा आहिनि, असां चैतन्य रूप में हिक ॿिए जा गुणगान करूं, विशेषताउनि जो वर्णन करूं। ॾिसो असां हिकु इहे बि धारण करे छॾींदासीं त केॾो परिवर्तन थी वेंदो। हिकु ॿ में सहयोग ऐं स्नेह जे पुष्पनि जी लेन देन करो। हर कार्य में हाजी व पहिरों तव्हांजो हथु वधायो। सदा हर हिकु विशेष आत्मा जे अॻियां रूहानी वृत्ति, रूहानी वाइब्रेशन जो धूप जगायो। जो बि आत्माऊं संपर्क में अचनि उन्हनि खे सदा पंहिंजे खज़ाने सां वैराइटी भोग लॻायो। ॾिसो बाबा छा था चवनि, जीअं माण्हू अगरबत्ती ऐं भोग लॻाईंदा आहिनि न, ईअं हिकु ॿ जे अॻियां आत्मिक वृत्ति रखो। आत्मा ॾिसो, इहो धूप जगायो ऐं उन्हनि खे कोई न कोई गुण शक्ति ज्ञान जो भोग लॻायो। आत्मा जो भोजन इहो ई आहे न,
अर्थात खज़ाना भेट करो। जॾहिं प्रैक्टिकल में हाणे खां ईअं रूहानी रस्म आरंभ कंदव तॾहिं ई भक्ति में भी इहा रस्म हलंदी। ॿुधियो, हिन वर्ष छा करिणो आहे? अॼु स्वयं जे परिवर्तन जी ॻाल्हि ॿुधाई, पोइ सेवा जी ॿुधाईंदासीं कि सेवा जे क्षेत्र में छा करिणो आहे। अच्छा, अहिड़ा सिधा संपन्न मूर्तियूं, रॉयल्टी जे निजी संस्कार वारी आत्मायूं, सिधा तिलक ताज तख्तधारी आत्मायूं, हर कर्म जो प्रत्यक्ष फल खाइण वारी आत्मायूं खे बाप दादा जो याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। पार्टियुनि सां मुलाक़ात, जादू मंत्र जी स्मृति सां सफलता स्वरूप। जादू मंत्र सदा यादि रहंदो आहे। जादू जो मंत्र कहिड़ो आहे? बाप जी यादि ही जादू जो मंत्र आहे। जादू जे मंत्र द्वारा जो सिद्धि चाहियो वो पाए सघंदा आहियो। बाबा चवनि था, जीअं स्कूल में भी कहिड़े भी कार्य जी सिद्धि जे लाइ मंत्र जपंदा आहिनि न, त हिते भी अगरि कहिड़े भी कार्य में विधि चाहींदा आहियो त महामंत्र जी विधि स्वरूप आहे अहिड़ो जादू मंत्र जो सेकेंड में जादू मंत्र करे ॾे। त हिते भी अगरि कहिड़े कार्य में विधि चाहींदा आहियो त महामंत्र जी विधि स्वरूप, मां आत्मा, बाबा जी संतान, बाबा की यादि करे अहिड़ो जादू मंत्र जो सेकेंड में जादू मंत्र करे ॾे। हिन विधि द्वारा सिद्धि प्राप्त करे सघंदा आहियो। अर्थात वो कार्य करे ॾे, परिवर्तन करे ॾे। त अहिड़ो जादू मंत्र सदा यादि रहंदो आहे या कॾहिं भुलिजी वेंदा आहियो? सदा स्मृति त सिद्धि भी मिलंदी। त विधि छा आहे? सदा बाबा जी यादि रहे, इन सां असांखे सिद्धि मिलंदी। कॾहिं कॾहिं स्मृति हूंदी त सफलता न हूंदी, कॾहिं कॾहिं हूंदी। त हिन वर्ष सदा खे अंडरलाइन लॻाइणो आहे। ऐं वर्ष आहे सदा रहणु वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन सदा यादि में रहणु, सदा यादि रहणु वॾी ॻाल्हि न आहे। यादि त बाबा जी रहंदी आहे ॿारनि खे, लेकिन सदा विधि पूर्वक यादि रहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। हाणे सदा जी भारी आई, सदा खे ऐड करो त सदा सफलता मूर्त रहंदा। ॿियो आहे माया जे वार सां बचण जो साधन आहे विश्व सां न्यारो बाप जो प्यारो ठहिणु। ॾिसो, हर हिकु पंहिंजे खे बाप जे प्यारे ऐं विश्व जा प्यारा सम्झंदा आहिनि। जो बाप जा प्यारा ठहींदा आहिनि उहे विश्व सां न्यारा ठही वेंदा आहिनि। त जो जेतिरो न्यारोपन हूंदो ओतिरो प्यारो भी हूंदो। अगरि न्यारो न हूंदो त प्यारो भी न हूंदो। जो बाप जे प्यार में लवलीन रहंदा आहिनि, खोइल रहंदा आहिनि, उन्हनि खे माया आकर्षित करे न सघंदी आहे। जीअं वाटर प्रूफ कपिड़ो हूंदो आहे त हिकु बूंद भी टपकंदी न आहे, ईअं जो लग्न में रहंदा आहिनि, लवलीन रहंदा आहिनि, उहे माया प्रूफ ठही वेंदा आहिनि। त माया प्रूफ ठहिण लाइ बाप जी लग्न में मग्न रहो। माया जो कोई वार न करे सघंदी आहे। बाप जो प्यार अविनाशी आहे ऐं निस्वार्थ आहे। इन जी भी अनुभवी आहियो न, ऐं अल्पकाल जे प्यार जा भी अनुभवी आहियो, है न। काथे परमात्म प्यार, काथे लौकिक संबंधियुनि जो प्यार, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इहे असांखे वीचार करिणो आहे, इनखे अनुभव करिणो आहे कि परमात्म प्यार छा आहे। कंहिंसां बि प्यार कॾहिं थींदो आहे? जॾहिं उहा असांजी संभाल करे, जॾहिं उहा असांखे हर क़दम ते मदद करे, प्राप्ति कराए ऐं असां सां कुझु मांगे भी न, है न। अहिड़ो प्यार परमात्मा जी सवाइ असांजा लौकिक माउ बाप भी न करे सघंदा, है न। बाबा चवनि था न फ़र्क़ु आहे, त इहा असांखे अनुभव करिणो आहे हिन जो। वो प्यार, हिन प्यार जे अॻियां कुझु भी न आहे। बाप ऐं मां टियों न कोई, अहिड़ी स्थिति रहंदी आहे।
टियों विच में अचण अर्थात बाप सां अलॻि थियणु, बाप सां अलॻि करणु। टियों ईंदो ई न त अलॻि न थींदासीं। जो सदा बाप जी यादि में लवलीन रहंदा आहिनि उहे सिद्धि खे प्राप्त करे वठंदा आहिनि। त असांखे सदा बाप जी यादि में लवलीन रहणो आहे। हिन विधि द्वारा असांखे सर्व सिद्धियूं प्राप्त करणियूं आहिनि। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो।